माण्हू छा चवनि त अखियुनि ते थिए थो वायरस न माना तूं माना सटे न वायरस ते हा 3 ॾींहं गुलाने बि चश्मो चढ़ियो पियो आहे 3 ॾींहं आहे मूंखे पोइ कुझु फ़र्क़ु त अथई बसि अॼु फ़र्क़ु आहे छो हुनखे चवंदा बर्फ़ घणी हणो थधो थधि थधाण मंज़ूर आकाश बरसां वेठो अथई माना ईअं न त इन ते बसर थी वञे अखियुनि जो चौधरी तूं त बचे ई न अखियुनि वारे वारे सघूं हा वारस छा कंदो कसायूं रत अखियुनि में उहो 24 कलाक पियो इहो वारस अहिड़ा नंढा वंढा वारस बस न पर वायरस त आहे त सही न पूरो असल में टेम्परेचर तेज आहे न हा त इहो असर आहे न वरी राति जो थधि थी पए हा पोइ हे इंसान त छा पर जानवर बि वठी था वञनि ओ सी बढ़िया हालत टेम्परेचर तेज सर्द गरम मौसम आहे न हा हा कराची में पोइ इहा ई मौसम आया कराची खां शुरू थियो कराची खां शुरू थियो न उते त मौसम भली आहे असां वटि टेम्परेचर हले पियो 22 खां 24 हा सर असांखां टेम्परेचर जी तव्हां ॻाल्हि कई त असां वटि टेम्परेचर हलियो 22 24 26 असां वटि बि असांखे हिते खां बराबरि इहो इशू आहे त सही इशू आहे सही मौसम जे करे त न आहे ज़िले ठठे ज़िले जी साहेली पट्टी में पियो मौसम हले जेकी आहे न थोरो चेंज थी थिए न केॾी महिल सर्दी आहे केॾी महिल बरसाति आहे केॾी महिल झुड़ आहे केॾी महिल गर्मी आहे पोइ इन जे करे हाणे तव्हां कराची जो टेम्परेचर ॾिठो आहे तव्हां हाणे टेम्परेचर तेज़ अथव हींअर आई आहे हा टेम्परेचर सही नथो बीहे न कराची में टेम्परेचर हींअर हाई थियो आहे पहिरीं टेम्परेचर नॉर्मल हो कराची में हिन बीमारी जो 70-80% वाइंड अप थी वियो आहे हिन वायरस जो वाइंड अप थी वियो आहे हे माना नओं कालीन जेको आहे सो विछरायो आहे चौधरी असगर कीअं थो महसूसु थिए नओं कालीन सही तयारी आहे इहो चौधरी साहिबु हिते ठहिराए थो बैठक आउटडोर रिकॉर्डिंग ते हा ओताक हिते संगत साहिब जी बैठक थींदी वाह 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 ज़बरदस्त एॾो सीन आहे छा जो सफ़ा गहराई में हली वई एॾो सीन आहे छा जो गहराई में हली वई फैसले वारो सीन आहे फैसले वारो हा मूसा जे बारे में उन में मां त कोन थो अचां न चयूं जो बावल सां जेको जोड़ो थियो आहे हा तव्हांजो अलॻि आहे उहो त अलॻि आहे न हिन सां सजावल सां बावल सां जेको जोड़ो थियो आहे उनजे बारे में सजावल सां अलॻि सीन आहे न उहो त हा हा ड्रेस मुंहिंजी कहिड़ी आहे ॿुधा ड्रेस ॿुधायो भाऊ आजन रीड करे वठे त ॿुधायूं हे साईं आउटडोर रिकॉर्डिंग ते अची विया आहियूं सॼी क्रीम कास्ट तकरार जी क्रीम कास्ट विथ डायरेक्टर जेको आहे न येलो कलर लाला वधीक वरी तव्हां ॿुधायो दरिया खान एंड बहावल चौधरी अखियुनि में रत लही आयो अथई कंहिं ते रत लही आयो अथई असां तारीख़ 4-5 पाॾा कोंदा सीरे जे पाॾे अखियुनि में रत कंहिं माण्हू ते रत कोन लही आयो अथई न चवंदा आहिनि मिसाल अखियुनि में रत लही आयो दरिया जो फ़िलहालु हिन ते चांडीअ ते लहंदो आहे छो त 8 ते गिणियूं हुते हुयूं ऑफिस मानी घर वारा किथे रधनि छामे रधनि वाकई या वाह हुन कढी हुई सवेल माना देगड़ी चोर त न आहे न चांडियो विसरी वेंदी अथसि खणी थो अचे वरी वापसि नथो असिस्टेंट नओं तयारु कयो आहे न इहो माशूक चांडियो हा 3-4 असिस्टेंट त हुजनि न मूंखे खपनि हिकिड़ो इहो पियो आहे ॿियो बाबा फारूक जेको आहे सोलंकी माशूक चांडियो नओं असिस्टेंट आहे पुराणो आहे पर पंहिंजे तयारु कयूं ॿुधायो न हा हा माज़ीअ में कमु ईंदा न जेको आहे न 5 सालनि खां पोइ हाई लेवल जो डायरेक्टर थींदो हो तो चए त मां मथे साल ड्रामो थो कयां पंहिंजी डायरेक्शन में अलाह साईं करे मां त चवां थो कनि त पाण सुठी ॻाल्हि आहे न चौधरी हीरो हूंदो हा डायरेक्टर माशूक हीरे खां वियासीं न हिकिड़ी ॻाल्हि आहे एक्शन तुंहिंजा हीरन वारा आहिनि जेके फाइट करे थो न ऐं फाइट हालांकि तकरार में माना मुनफ़रद सीन आहिनि मां ॾिठो आहे नोट कयो आहे न हा राति किस ॾिठमि न यार मां न ॾिठी हा हुई छा इहे फाइट हुई छा हा ऐं हे न वारो सीन कॾहिं हलंदो राति जो लत वारो सजावल वारो
इहो अलाए भाई मथे सूमर सतार वारो हलंदो इहो त हेॾे मां रिकॉर्ड ॾिठो आहे, इहो त कमाल जो माना सफ़ा ईअं खट खां परियों हलियो बि एक्शन अहिड़ो कई या लत एॾी लॻई हा सतार सीन जेको आहे न हा जेका कजाई में जेको आहे कुकड़ खयो आहे न हा पोयां मोटरसाइकिल मुंहिंजे गीले खयो थो वञासि हा। मुंहिंजे पियो आहे सुतो इहे राति हलियो न हाणे सूमर अथनि सूमर अथनि वाह 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 ज़बरदस्त एक्शन सीन हुजनि अहिड़ा छा आहे होटलिंग आहे न असांजी सिंध में हा असांजी अंदरूनी सिंध में होटलिंग आहे सही होटलिंग आहे उनखे ॿारहाड़ी कल्चर घणो पसंदि कयो वञे थो सही 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 डंडो कुहाड़ी लठ बाठो जेको आहे ॿाहिराड़ी जे कल्चर जो ड्रामो आहे त ॿाहिराड़ी जा माण्हू शौक़ सां ॾिसंदा ऐं नी मां त ईअं चवंदो आहियां त ॿार इहो ड्रामो आहे जेके असांजा दोस्त ड्रामे में कमु था कनि न त लिबास बि उहो पाइनि अजरक टोपी पटको हे हो त लॻे त बाक़ाइदे असांजी ॿारहाड़ी जो माण्हू बिल्कुलु 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 न न माशाल्लाह तकरार त हाणे पाणे ख़बर आहे तव्हांखे त हाइप ते थो वञे माशाल्लाह टॉप ते पियो थो हले सही आहे सही आहे वॾी व्यूअरशिप आहे ऐं इहा सॼी टीम जी कामयाबी आहे सॼी टीम जो नेटवर्क आहे पंहिंजी महिनत हलो दा क्यों कर वरी 6 नंबर ते सीन हुआ इन्हीं किस्त में कंटिन्यूटी कहिड़ी आहे